हुकूमत पेट्रोल जो 73 ऐं डीज़ल 67 रुपया फ़ी लीटर सस्तो करे छॾियो। पेट्रोल जो नओं अघु 299 ऐं डीज़ल 311 रुपया फ़ी लीटर मुक़रर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ख़िते जी सूरत हाल में बहितरी पेट्रोल सस्तो थियण सबबि फ़ाइदो आवाम खे मुंतक़िल कयो पियो वञे। उहो ॾुखियुनि हालतुनि में हुकूमत जो साथ ॾियण ते आवाम जा तुराइत आहिनि। बहरान शुरू थियण सां ई हुकूमत पंहिंजे वसीलनि सां तेल जे अघनि में घटिताई जी भरपूर कोशिश कई। हुकूमत तरक़ियाती बजट ऐं ख़र्च घटाइण सां आवाम खे 129 अरब रुपए जी सब्सिडी फ़राहम कई। मुआशी इस्तेहकाम बरक़रार रखण ऐं महांगाई में घटिताई लाइ क़दम खणण जो सिलसिलो जारी रहंदो। आवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम करणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। अल्लाह जे फज़ल सां विच ओभर जे शिकतान जी सूरत हाल में पाकिस्तान जी टियाकड़ी सबबि अमुन मुमकिन थियो आहे। अल्लाह पाक पाकिस्तान खे इज़त ॾिनी ऐं इस्लामाबाद मुफ़ाहमती यादाश्त ते सहियूं कयूं वयूं आहिनि, जेको हिकु तारीख़ी ठाव आहे। जंगबंदी बावजूदि इसराइल लिबनान में क़यामत बर्पा करे छॾी। वैशाणी बमबारी में वधीक 47 शहरी शहीद, 97 ज़ख़्मी, 4 इसराइली फ़ौजी मारिजी विया। शहरी फ़ौजी जे लिबनान जे इलाइक़े नब्तिया, कुफर जोज़, गफ़र ज़मान ऐं ज़ब्दियन समेत ॿियनि इलाइक़नि ते बमबारी। केतिरियूं इमारतूं मिटीअ जे ढेरनि में तब्दील। हिज़्बुल्लाह जो इसराइली फ़ौज टैंक ते हमिलो, बटालियन कमांडर समेत 4 एहलकार मारिजी विया। इसराइली फ़ौज तरफ़ां हिज़्बुल्लाह सां चकरनि में 4 फ़ौजी मारिजनि जी तस्दीक़। सॼो ॾींहुं खूनी वेड़ खां पोइ इसराइल ऐं हिज़्बुल्लाह विच में जंगबंदी ते इतफ़ाक़। इसराइली अमरीका ईरान अमन मुआहिदे खे नुक़सानु रसाए सघे थो। अमरीकी इंटेलिजेंस इदारनि ट्रंप इंतिज़ाम खे ख़बरदार करे छॾियो। अमरीकी अख़बार वाशिंगटन पोस्ट अमरीकी इंटेलिजेंस जो हवालो ॾींदे चयो आहे त इसराइली वज़ीर आज़म नेतनयाहू अहिड़ा क़दम खणी सघे थो जेकी ईरान सां जटाधार अमन मुआहिदे जे अमरीकी कोशिशुनि खे नुक़सानु पहुचाईंदा। इसराइली वज़ीर आज़म खे लिबनान में जंग जारी रखण लाइ दाख़िली सियासी दबाव आहे, जंहिं सबबि हू अमन अमल खे मुतासिर कंदड़ फ़ैसिला करे सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान विच में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻुवाणनि ऐं ईरान में अमरीका विच में तारीख़ी इस्लामाबाद अमन मुआहिदे ते सयूं थियण जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सऊदी अरब ऐं नार जे मुल्कनि जी मज़बूत हिमायत सबबि ई ईरान ऐं अमरीका विच में अमन मुआहिदो तइ थियो आहे। सऊदी वली अहद तरफ़ां अमन मुआहिदे लाइ फील्ड मार्शल आसिम मुनी जी कोशिशुनि जी वाखाण। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो ईरानी पड़े वज़ीर अब्बास राग़ची सां फ़ोन ते राब्तो। अमरीका ईरान विच में मुफ़ाहमती यादाश्त खां पोइ टेक्निकी ॻाल्हियुनि ते ग़ौर वीचार। इसराइली फ़ौज तरफ़ां लिबनान में जंगबंदी जी भञकड़ियुनि ते ॻणती जो इज़हार। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त उमेद आहे त ॻाल्हियुनि जे ईंदड़ मरहले जा हाकारी नतीजा साम्हूं ईंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तानी वज़ीर आज़म फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर अज़ीम शख़्सियतूं आहिनि। उन्हनि अॻुवाणनि ईरान सां डील में तमामु घणी मदद कई। पाकिस्तानी क़यादत ईरानी क़ौम खे चङी रीति सुञाणे थी। चीनी सदर सेप्टेंबर में अमरीका जो दौरो कंदो। चीन पंहिंजी ज़रूरत जो 50% तेल ईरान खां ख़रीद कंदो आहे। अमरीका ऐं इसराइल में सुठा लाॻापा आहिनि। अमरीकी नायब सदर जेडी वेंस ईरान सां मुआहिदे बाबति इसराइली तनक़ीद रद्द करे छॾी। सदर चवणु आहे त अमरीकी हथियारनि सबबि इसराइल अञा ताईं महफ़ूज़ आहे। इसराइली काबीना जे कुझु वज़ीरनि मुआहिदे ते तनक़ीद करे सदर ट्रंप जी ज़ाती हमला कया आहिनि। इसराइल घणे क़दुरु हथियार वाशिंगटन मां हासिलु कंदो आहे। हथियारनि जी क़ीमत अमरीकियुनि जे टैक्स मां अदा थींदी आहे। तशदुद जो रस्तो इख़्तियार करे क़ौमी सलामती जे मसइलनि सां मुंहुं नथो ॾेई सघिजे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त आज़ाद कश्मीर जे विगोड़नि में बि अफ़गानिस्तान मुलविस आहे। भारत खे पाकिस्तान जी कामयाबी ते तकलीफ़ न थींदी त दुनिया में को ॿियो कंहिंखे तकलीफ़ थींदी। ऑपरेशन बुनियाद मरसूस में शिकस्त ते भारतीय ख्वारी सदियुनि ताईं यादि रहंदी। जंग में भारत खे शिकस्त तारीख़ जो हिसो बणिजी वई आहे। भारत एडवेंचर जी कोशिशि कई त पाकिस्तान तयारु आहे। कंहिंखे शक न करणु घुरिजे। अफ़गानिस्तान में भारतीय प्रॉक्सी जो बि को बंदोबस्तु कयो वेंदो। आज़ाद कश्मीर में भारतीय ॿोली ॻाल्हाई वई। कश्मीरी पाकिस्तान सां सुञाणप जी क़ीमत अदा करे रहिया आहिनि। सभिनी क़ुर्बानी ॾिनियूं। अफ़सोस आहे त आज़ाद कश्मीर वारा आज़ादी जो क़दुरु न करे रहिया आहिनि। कंहिंखे बि पाकिस्तानी पाणी जो हिकु फुड़ो बि खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हवाई फ़ौज तालिबान हुकूमत जे ड्रोन जे पाकिस्तानी हदुनि में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। सिसमा वारे वफ़ाक़ी वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अफ़गान तालिबानी हुकूमत पंहिंजे मुख़्तलिफ़ वाविला कंदड़ माण्हुनि ऐं सरकारी बयाननि ज़रिए केपी ऐं बलूचिस्तान जे सरहदी इलाइक़नि में दाइश जे कुझु
मुबैना कैंपनि खे ड्रोन ज़रिए निशानो बढ़ाइण जी दावा करे रही आहे। सरहदी इलाइक़नि में कुझु मुबैना दहशतगर्द थाकनि खे ड्रोन ज़रिए निशानो बढ़ाइण जी दावा हक़ीक़त ते ॿधल आहे। अफ़गान तालिबानी ड्रोन हमलनि बाबति दावूं बेबुनियाद आहिनि। खिते ऐं पाड़ेसी मुल्कनि में दहशतगर्दी जी सरपरस्ती तां ध्यानु हटाइण जी कोशिश कई पई वञे। टंडो मस्ती में कार इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल ख़ालिदा उर्फ़ रुबीना चांडियूं सां लॼ अलर्ट जी तस्दीक़ नथी सघी। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां जारी कयल रिपोर्ट साम्हूं अची वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त ख़ालिदा उर्फ़ रुबीना चांडियूं सां लॼ अलर्ट जा सबूत न मिलिया आहिनि। दाबेजी में घर अंदर फायरिंग औरत क़त्ल मक़तूला फरज़ाना दीर मुल्ला ख़ान जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस वाक़िए जी जांच शुरू करे छॾी।